पानी जो बहरान हाणे रुगो उञ ऐं खोट जो मसलो न रहियो आहे, पर इहो इंसानी सिहत लाइ बि वॾो ख़तरो बणिजी चुको आहे। किथे पाणी अचण जी सुध पवे थी त औरतूं ऐं ॿारड़ा थाम खणी डोड़ी पहुचनि था, पर सवाल इहो आहे त जंहिं पाणी लाइ एतिरी जाखोड़ कई वञे थी उहो पीअण जे लाइक़ आहे बि या न। सरकारी ऐं आलमी रिपोर्ट्स हिन सवाल जो इंतिहाई गणती जोॻो जवाब ॾियनि थियूं। पाकिस्तान काउंसिल ऑफ रिसर्च इन वाटर रिसोर्सिस जी 2026 जी टिमाही जांच में कराची, हैदराबाद ऐं सखर समेत मुख़्तलिफ़ शहरनि मां बोतल बंद पाणी जा नमूना वरिता विया। जाचियल ब्रांड्स मां 39 ब्रांड्स इंसानी इस्तेमाल लाइ गैर महफ़ूज़ करार ॾिना विया। केतिरनि ई नमूननि में कोलिफॉर्म ऐं ई कोलाई जहिड़ा ख़तरनाक जरासीम मिलिया, जॾहिं त कुझु नमूननि में सोडियम ऐं कुझु हल थियल नमकियात मुक़रर हद खां वधीक हुआ। पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जी फरवरी 2026 वारी रिपोर्ट मूजिबि मुल्क में थींदड़ कुल फौतगियुनि मां अटकल 40% फौतगियूं ख़राब पाणी पीअण जे करे थियनि थियूं ऐं पाकिस्तान जे अस्पतालुनि में रिपोर्ट थींदड़ बीमारियुनि मां 30% बीमारियूं गदले पाणी सां ॻंढियल आहिनि। PCR WR जी रिपोर्ट अचण बाद ताज़ो पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन सूरतहाल ते गणती ज़ाहिर कंदे सवाल उथारियो आहे त गैर महफ़ूज़ पाणी विकिणंदड़ कंपनियुनि जी निगरानी केरु करे थो ऐं उन्हनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाई छो नथी थिए। आम माण्हू महांगो बोतल बंद पाणी ख़रीद करण बावजूद इहो यकीन सां नथो चई सघे त संदसि हथ में मौजूद पाणी वाकई महफ़ूज़ आहे। कराची जी सूरतहाल बि इंतिहाई ख़राब आहे। PCR WR जे मुताले मूजिबि शहर जे 41% आबादी खे बुनियादी तौर ते महफ़ूज़ पीअण जो पाणी नथो मिले, जॾहिं त घरू इस्तेमाल में ईंदड़ 90% खां वधीक पाणी हयातियाती तौर गदलो आहे। अहिड़ी सूरतहाल टाइफाइड, हेपेटाइटिस ऐं ॿियनि पाणी सां लाॻापियल बीमारियुनि जे पखिड़जण जो वॾो सबबु बणिजे थी। पाणी जे ख़राब मयार जो मसलो नओं न आहे। साल 2016 में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे हुकुम ते क़ाइम अदालती कमीशन जी रिपोर्ट मूजिबि सिंध मां वरतल 78.1% पाणी जा नमूना पीअण लाइक़ न हुआ। गदलाइण जे वॾनि सबबनि में बैक्टीरिया 69%, आर्सेनिक 24%, नाइट्रेट 14% ऐं फ्लोराइड 5% शामिल हुआ। सिंध जे दरियाउनि, वाहन ऐं ढंढुनि में सनती कीमियाई फज़लो ऐं शहरनि जो गंदो पाणी बग़ैर मुनासिब सफ़ाई जे छोड़ थियण सां सूरतहाल वधीक ख़तरनाक थी रही आहे। कोटड़ी खां हेठि दरिया में पाणी जे घटि वहिकिरे सबबि समुंड जो खारो पाणी अॻिते वधी रहियो आहे, जंहिंसां बदीन, ठट्टो ऐं सजावल जे ज़ेरे ज़मीन पाणी में लूणियाट वधी रही आहे। मौसमी तब्दीली बि हिन बहरान खे वधीक पेचीदा बणाए रही आहे। 2025 में शाया थियल हिकु तहक़ीक़ मूजिबि ठट्टो, सजावल ऐं बदीन में 2019 खां 2022 ताईं मुख़्तलिफ़ इन्फेक्शन बीमारियुनि जा 9 लख खां वधीक केस रिकॉर्ड थिया। 2022 जी बोर्ड खां पोइ रुगो ठट्टो में सेप्टेम्बर दौरान अटकल 30,000 मलेरिया जा केस रिपोर्ट थिया। सिंध में पाणी जी ख़राब सूरतहाल जो ज़िम्मेवार को हिकु फ़र्द या इदारो न आहे, पर सरकारी नाअहली, कमज़ोर कानूनी अमल दरामद, नाक़िस पाणी इंतज़ाम, सनती गदलाइण ऐं अवामी लापरवाही जे गॾियल नाकामी हिन बहरान खे जनम ॾिनो आहे। साफ़ पाणी पहुचाइण ऐं गंदे पाणी जे निकाल जा ज़िम्मेवार वाटर बोर्ड ऐं मकानी इदारा घुर्बल नतीजा ॾियण में नाकाम रहिया आहिनि, जॾहिं त केतिरा ई ट्रीटमेंट प्लांट में मुकमल सलाहियत सां कमु नथा कनि। सनती गदलाइण रोकण ऐं माहौलियाती कानूननि ते सख़्ती सां अमल कराइण में बि वॾियूं ख़ामियूं मौजूदु आहिनि। ॿिए तरफ़ शहरनि में गैर कानूनी हाइड्रेंट्स, पाणी जी चोरी ऐं गैर मुनसिफ़ाणे विर्छ आम माण्हुनि जूं तकलीफ़ूं वधाए रही आहे। अवामी सतह ते बि केनालनि, वाहन ऐं ढंढुनि में कचिरो उछलाइण सबबि पाणी जी गदलाइण वधी रही आहे। माहिरनि मूजिबि सिंध वटि पाणी बाबति पॉलिसियूं त मौजूदु आहिनि, पर इदारनि में हमाहंगी, बाक़ाइदा लेबोरेटरी जांच, निगरानी ऐं अवामी आगाही जी खोट सबबि उहे पॉलिसियूं अमली नतीजा ॾियण में नाकाम आहिनि। नतीजो इहो आहे त सिंध जो पाणी बहरान हाणे रुगो माहौलियाती मसलो नाहे रहियो, पर सिहत जी हंगामी सूरतहाल बणिजी चुको आहे। जेकॾहिं साफ़ पाणी खे बुनियादी हक़ समझी फिल्ट्रेशन ऐं पाणी जी फ़राहमी जो निज़ाम बहितर न कयो वियो, पाणी जी बाक़ाइदा जांच यकीनी न बणाई वई ऐं गैर महफ़ूज़ पाणी विकिणंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई न कई वई त सिंध जा लखे माण्हू उञ ख़तमु करण लाइ जेको पाणी पीअनि था उहो ई संदनि बीमारियुनि जो सबबु बणिजंदो रहंदो।